हाँ नाज़रीन, मोहब्बत देरो जतोई हाई स्कूल में कायम कयल एहसास प्रोग्राम सेंटर आवाम के को भी फायदो ॾियण में नाकाम थी वियो आहे। औरतुनि खे मिलंदड़ वज़ीफे मां कटौती कई पई वञे, जंहिं ख़िलाफ़ औरतुनि एहतजाज कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था अब्दुल हकीम खुश्क जी ही रिपोर्ट। हाई स्कूल में असां मौजूद आहियूं, जेको एहसास प्रोग्राम की किस्त शुरू थी वई आहे, जंहिं माना मायुनि खे किस्त मिली कान थी मिले। मायुनि वीचारनि जूं दाऊं टुकियूं आहिनि। मायूं चवनि थियूं त असांजी किस्त आई आहे, पर असांखे का बि सपोर्ट न आहे, न को असांखे किस्त मिलण जी का मिले थी। असां कल्ह 3 ॾींहं खां वठी असां दरपदर थी पिया आहियूं, असां बीठा आहियूं, असांखे केरु बि सपोर्ट नथो करे। अचो त हिन खां वीचार वठो। भली जेकी आयूं 6 बजे कंहिंखे ॿार नंढड़ो हुजे का कीअं हुजे त उहे भली अंदरि सुकनि, जेकी पोइ हुजनि त उहे ॾोकड़ वठनि। रुगो पंहिंजी ॾेठ वेठ जेके असांखां पोइ आयूं, असां ग़रीब उहे बीठा आहियूं। ग़रीबनि खे घुर्जा न ज़िमीदारनि खे घुर्जा। बाक़ी गफ़ार वॾेरो छाजे कान थियो आहे, वोट वठे थो। एहसास को गरीब आयो काजे करे बीठा आहियूं, कई मजबूरी खां बीठा आहियूं, सिक मां बीठा आहियूं। को गरीब आ, खुदा जो खां पई कोन तन रवाज खुशामद आयो मरन थी पयूं। यो कोन तन कैमरामैन इरफान शाल सां गॾु, मेहरान जी मोहब्बत जो अब्दुल हकीम।